में हुन जा जेके वारस आहिनि उन्हनि कश्मीर ज़िले में जेको कश्मीर कंदकोट ज़िलो आहे उते FIR दाख़िल कराई आहे ऐं हिन महिल ताईं केतिरा ॾींहं हिन केस खे गुज़री चुका आहिनि ऐं केतिरा जवाबदार गिरफ़्तार थिया आहिनि या इन में छा पेश रफ़्त आहे त उते जेको SSP आहे इरफान समूह जेको ख़ासि तौर ते इन हवाले सां हिकिड़ी ख़ासि शोहरत रखे थो कच्छ जे इलाइक़नि में या धाड़ेलनि खे टारगेट करे या उन्हनि खे चूंडे चूंडे उन्हनि ते महिनत करे ऐं उन्हनि खे ख़तमु करण जा उते ई साॻे वक़्तु पुल बि ठही रही आहे जेका कश्मीर ऐं घोटकी खे मिलाईंदड़ पुल आहे त इन सभिनी ते असां ॻाल्हाईंदो। हाणे सभ खां पहिरियां मूंखे इहो ॿुधाइजो डॉक्टर अजमल सावंत जो क़त्लु हो इहो कीअं थियो? जी हिकिड़ो अनफॉर्चुनेट इंसिडेंट हुयो। हिकिड़ो नौजवान जेको पढ़ियो लिखियो ऐं सिंध में बल्कि पाकिस्तान में आर्टिफिशियल इंटेलिजेंस में चंद माण्हू आहिनि जिन जी PhD ऐं जिन जी एक्सपर्टीज़ आहिनि ऐं हीअ असांजो सिंधी नौजवान वाहिद हुयो जेको PhD हुयो फ्रांस मां आर्टिफिशियल इंटेलिजेंस में। हिकिड़ो असांजो सरमायो बि हुयो। क़बाइली जहिड़नि जे दुश्मननि जे वर चढ़ी वियो। तव्हां ॾिठो त 6 तारीख़ ते हू जॾहिं पंहिंजे ॻोठ खां वापसि अची रहियो सखर जे तरफ़ गुबलो ऐं घोड़ाघट असांजा पुलिस स्टेशन्स आहिनि जेके कच्छ इलाइक़े में जेके वाक़िआ आहिनि ऐं हू पंहिंजे ॻोठ खां जॾहिं सुबुह जे टाइम में अर्ली मॉर्निंग अची रहियो हो त जेके दुश्मन आहिनि उन्हनि खे विच में इंटरसेप्ट करे ऐं हुनजे मथां उन्हनि इनडिस्क्रिमिनेट फायरिंग कई जंहिंजे नतीजे में असांजो डॉक्टर अजमल जेको आहे शहीद थी वियो। हिकिड़ो वॾो वाक़ियो हुयो पूरे सिंध जे लाइ बि असांजो हिकिड़ो वॾो नुक़सानु थी वियो त हिकिड़ो नौजवान जेको फ्रांस खे छॾे करे ऐं हीअ पंहिंजी सिंधी क़ौम जे लाइ हुन पंहिंजी ज़िंदगी जेके वक़फ़ करे छॾियो त मूंखे जेको बि कुझु करिणो आहे उहो सिंध लाइ करिणो आहे। हालांकि हू फ्रांस जे अंदरि वधीक कमाए पियो। गॾोगॾु छो त हिकिड़ो पढ़ियलु लिखियलु इंसानु हुयो त उन सां हिकिड़ी मुंहिंजी बि वेझड़ाइप हुई। इंतिहाई वेझड़ाइप हुई। जी 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 डॉक्टर साहब सां मुंहिंजी इंतिहाई वेझड़ाइप हुई। उन सां काफ़ी बैठकूं मुंहिंजूं हुते सखर में जॾहिं मुंहिंजी पोस्टिंग हुई तॾहिं बि थियल हुई। ऐं बल्कि मां तव्हांखे इहो बि ॿुधायां त इन वाक़े खां हिकु ॾींहुं पहिरियां डॉक्टर साहब जो बिरादर आहे डॉक्टर तारिक उन सां मुंहिंजो सॼो ॾींहुं मैसेजिस ते राब्तो बि हलियो हुयो। बहरहाल जेकॾहिं इहो असांखे इतलाह हुजे हा त हीउ असां वटि अची रहियो आहे त शायदि मां हिनखे सिक्योरिटी बि प्रोवाइड कयां हा ऐं अहिड़े क़िस्म जो इंसिडेंट न थिए हा। छो त हिन में का बि कंहिंखे ख़बर न रही ऐं जेको दुश्मन आहे उनखे इंटरसेप्ट करे। इहो टाइम कहिड़ो हुयो ऐं केतिरा माण्हू हुया? जी हीअ सुबुह जो अर्ली मॉर्निंग हुई। रोज़े सां हुयो डॉक्टर? जी 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 हीअ सुबुह जो जीअं तव्हां पंहिंजो निकितो आहे कोई 7 साढे 7 जे विच में हिकिड़ो इंसिडेंट थियो आहे जंहिंमें जेको दुश्मन जी जेको इलाइक़ो हुयो जिनसान जी दुश्मनी बेसिकली हिन ॿिनि क़बीलनि जी दुश्मनी तव्हांखे थोरो मां ब्रीफ बि कयां त हीअ सावंत ऐं सुंदराणनि जो हिकिड़ो एनिमिटी डिसंबर 2022 खां स्टार्ट थी जंहिंमें हिननि जा कोई 6 माण्हू जेके आहिनि ॿिन्ही धुरनि जा उहे मारिजी चुका हुया। मुख़्तलिफ़ जी इन में सुंदराणनि जा जेके आहिनि 4 ॼणा जेके सो उहे क़तलु थिया हुया ऐं उनखां बाद में 2 ॼणा जेके आहिनि उहे सावंत जेको आहे सो वरी बदिले में सुंदराणनि जेका सो क़तलु कया। ऐं इन खां बाद में हाणे ई रिसेंटली जेको असांजे हिकु नौजवान खे हू हिट करे विया। हालांकि हिन नौजवान जो को बि हिन सां दुश्मनियुनि सां या क़बीलाई जहिड़े सां को बि तालुक़ु न हुयो। बसि पंहिंजी हिकिड़ी ज़ात हिते उन्हनि जा ॻोठ हुया छा सुंदराणनि जा? जी 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 बिल्कुलु हा बिल्कुलु बिल्कुलु। छो त हीअ सुंदराणी ऐं जेके सावंत आहिनि इहे बि पाड़ेसरी बि आहिनि। इन्हनि जा ॻोठ इन्हनि जूं ज़मीनूं इन्हनि जा लंघ इन्हनि जा वास्ता बिल्कुलु इंतिहाई क्लोज़ रहिया आहिनि। ऐं हीअ बि जंहिं इलाइक़े खां क्रॉस करे रहियो बेसिकली उहे जे भरिसां जेका सुंदराणनि जा ॻोठ हुया। बहरहाल मां बतौर SSP कश्मीर मूंखे जीअं इहा ख़बर पई त हिकिड़ो हेॾो वॾो इंसिडेंट थियो आहे मुंहिंजे ज़िले में त फौरी तौर ते मूं पुलिस खे उन्हनि जे सस्पेक्ट्स जे ॻोठनि जे तरफ़ असां मोकिले वरितोसीं ऐं उन्हनि जा जेके स्ट्रांग होल्ड्स हुया तव्हां ॾिठो बि हूंदो उन्हनि ते मूं सख़्तु खां सख़्तु एक्शन कयो। नेचुरली टेरन अहिड़े क़िस्म जो आहे कच्चा इलाइक़ा आहिनि ऐं जॾहिं बि पुलिस जी मूवमेंट थिए थी त उनखे पहिरियां इतला मिली वञे थो ऐं हू पंहिंजो जंगल एरिया जे तरफ़ या जेका रेवराइन बेल्ट आहे दरियाए सिंध बि सां थोरी डिस्टेंस खां पोइ लॻे थो ॿिए ज़िले में टपी वञनि था या पंहिंजो हुन में स्प्रेड थी वञनि था। ऐं असां ॾिठोसीं त जॾहिं हिननि जे घरनि में असां घिरियासीं जेके सस्पेक्ट हुआ सुंदराणनि जा त इवन उन्हनि जा जेके मोर्चा जेका मुख़्तलिफ़ हंधनि ते स्ट्रांग होल्ड्स ठहियल हुया बिल्कुलु छो दुश्मनी हुई ॿिन्ही धुरनि जी।
उहे असां बिल्कुलु डिमोलिश करे छॾियासीं ऐं गॾोगॾु जेके हुननि जा हाइड आउट्स हुया जिन में हू अची करे लिकनि पिया, इवन पुलिस जे मथां बि हुननि शदीद जेको आहे फायरिंग बि कंदा रहिया आहिनि। ही 3 खां 4 ॾींहं लंचर बि फायर कयो हा जी जी एग्ज़ैक्टली बिल्कुलु इवन पुलिस जे मथां हुन लॉन्चर्स बि जेको आहे फायर कया, जिन जी मूं हिकिड़ी अलॻि दहशतगर्दी जेका FIR आहे उहा हिननि जे मथां मूं दर्ज कई। मुश्किलात अरेस्ट करण में जेका थोरी घणी थिए पई उहा सिर्फ़ु टेरेन जे करे थिए पई, अदरवाइज़ या पंहिंजी हू औरतुनि खे ॿारनि खे हू अॻियां करे ॾियनि पिया त जीअं को न को हुननि जो ह्यूमन शील्ड करे त को अहिड़ो इंसिडेंट थी वञे जंहिंमें हीउ जेको सॼो वाक़ियो आहे इहो हुननि जे फेवर में हिकिड़ी सिंपथीज़ डेवलप थियनि। बहरहाल इन में असां टेक्निकल लेवल ते बि कमु करे रहिया आहियूं। इन में मूं इलाइक़े जी जेका जियो फेंसिंग आहे उहा बि कराई आहे ऐं कुझु सहूलियतकार बि असां जेके इन में जेके आहिनि मूं कढी वरिता आहिनि, जेके इनशाला 1-2 ॾींहं अंदरि। डॉक्टर अजमल उतां गुज़रियो पे त इहा कंहिं रेकी कई आहे या कंहिं मुख़बिरी कई आहे, कंहिं ॿुधायो आहे या उहो बसि इंतज़ार में बीठा आंदा त बसि जेको आयो ज़ाहिर आहे ताड़े करे घात करे ऐं मारियो वियो आहे। त उन में तव्हां कुझु मोबाइल नंबर कुझु अहिड़ो ट्रेस कयो आहे जंहिंसां उन्हनि जी लोकेशन वग़ैरह ख़बर पए त भई हे माण्हू। बहरहाल मूं इन ते पूरे केस ते टेक्निकली असांजी जेके टीम्स आहिनि उहे अलॻि कमु करे रहियूं आहिनि। इन में सहूलियतकारी खां वठी करे ऐं ऑन ग्राउंड जेके माण्हू मौजूदु आहिनि उन में काफ़ी असां डिटरमिन कया आहिनि, जेके जिन जी गिरफ़्तारी लाइ असां छापा बि लॻायूं था। तव्हां ॾिठो हूंदो मुसलसिल, पर हू सिर्फ़ु टेरेन जो फ़ाइदो वठनि था या ह्यूमन शील्ड करे ॿारनि खे ऐं औरतुनि खे इस्तेमालु कनि था। अनक़रीब इनशाला उहे असां गिरफ़्तार बि करे वठंदासीं ऐं उन्हनि जे जेके 4 खां 5 ॻोठ आहिनि जंहिंमें बेसिकली इहे जेके जवाबदार आहिनि जंहिंमें उहे रहनि था, उन्हनि जे ॻोठनि खे असां बिल्कुलु ई छो त उनखे ॻोठनि खे बि इस्तेमालु कनि पिया पंहिंजी एज़ अ शील्ड करे, हाइड आउट्स करे उन्हनि खे। हा त उहे बि असां बिल्कुलु उन्हनि खे डिमोलिश कयो।